साथी करियो सॾड़ा लख चढ़ियो रण रोए। हींअड़ो कची तंद जीअं छिॼो पोइ। कोई गंदींदड़ होए त प्रीत पुराणी म थिए। मार पवई मौत तो घाई अहिड़ा घोट जिन मुंद न हुई मरण जी। कलम खणे थो ॻोठ लखावान खां मुश्ताक समूह। हा अॼु बि जॾहिं असां उन्हनि घसनि उन्हनि पटनि तां गुज़रंदा आहियूं त उन वक़्तु असांखे शहीद साक समूह ऐं शहीद बिलावल समूह बेख्तियार यादि ईंदा आहिनि। ऐं अखियुनि मां पाणी ईअं वसंदो आहे जीअं सावण जो मींहुं वसंदो आहे। ऐं उहे घस पंध अॼु बि असांखे हुन जी यादि ॾियारींदा आहिनि। हा उहे घस त आहिनि, नाहे त बिलावल समूह नाहे। उहे पंध त आहिनि पर नाहे त इसाक समूह नाहे। हा उहे प्यारा माण्हू शहीद थिया हुआ, मूंखे अॼु बि उहा तारीख़ यादि आहे। 11 महीने जी 16 तारीख़ 2020 जी उहा अभागी तारीख़, जेको वक़्तु मूंखे अॼु बि यादि आहे। जॾहिं असां पंहिंजे फ़सल में लाबारो करे रहिया हुआसीं त असांखे इहा ख़बर पवे थी त बिलावल समूह ऐं इसहाक समूह शहीद थी विया आहिनि। ऐं हा सच पुछो त ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई हुई। जॾहिं घर पहुतासीं त कोहराम मतल हो। ऐं जॾहिं मूंखे बिलावल समूह ऐं इसहाक समूह यादि ईंदा आहिनि त उहे घड़ियूं कीअं विसारे सघां थो। उहो वक़्तु मुंहिंजे ज़हन ते तरी ईंदो आहे जॾहिं ॿिन्ही शहीदनि जूं माइरूं हुन जी वाट निहारींदियूं आहिनि ऐं हुननि खे ॾाढो यादि कंदियूं आहिनि। उहो त हमेशह जे लाइ रण जा राही थी हमेशह लाइ असांखां मोकिलाए हलिया विया। असांखे अकेलो करे हलिया विया। बसि मार पवई मौत तूं अण मुंदाए तो आहीं घाई अहिड़ा घोट जिन मुंद न हुई मरण जी। वाहिद समूह पंहिंजे बाबा साईं खे ॾाढो यादि कंदो रहंदो आहे ऐं इसहाक समय खे यादि कंदो रहंदो आहे। अॼु बि मूंखे यादि आहे जॾहिं पंहिंजे बाबो मुंहिंजो प्यारो बाबो क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो रहंदो हो पंहिंजे बनीअ ते ऐं मानी खणी वेंदो हुअसि त उहो दौर बि यादि आहे। मूंखे ॾाढो दौर बि यादि ईंदो आहे ऐं मुंहिंजे अखियुनि मां बेख्तियार पाणी वही वेंदो आहे। बसि मालिक साईं खां इहा दुआ घुरी छॾींदो आहियां त रब पाक तूं ॿिन्ही शहीदनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाइजांइ ऐं हुननि जे पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाइजांइ।